मां मसब बिन उमेर अमीर हुजां साईं खां जुदा हुजां इए कोन थींदो। ओ मौजा साईं मांखे मोकल ॾियो, मां पंहिंजे मुल्क मोटी वञा, पंहिंजे भाउ खां सॼी मिल्कत जो हिसो वठी फी सबीलिल्लाह ख़ैरात करे मिस्कीन थी हित बि अवां सां कठो हुजां त क़यामत ॾींहुं बि मां अवां सां कठो हुजां। साईं जन फरमान था वञ। हाणे सहाबी वापसि मोटियो आहे। 3 महीना वेंदड़ पंधु लॻोसि, महीनो रहियो। घणा थिया दा? 4 महीना। ॾाढा त ॿुधायो कि हिसाब न ईंदो अथव? हा अहिड़ा सादा त न आहियो न। हिकिड़े खां पुछां त जनाब ॿ चदा इहो बि तक़दीर जो ब सां मां न ॻाल्हाईंदुसि। हा ईअं त न आहे न। चई इहो ॻुझ जी ॻाल्हि आहे, मां न ॻाल्हाईंदुसि इन में। घणा थिया? 3 महीना वेंदड़ महीनो रहियो। घणा थिया? वरी 3 महीना मोटियो। घणा थिया? 7 महीना। पंहिंजे मुल्क में मोटी आयो। घर जे दरवाज़े ते वॾो भाउ मिलियो। वॾे भाउ जी नंढे भाउ ते नज़र पई। 7 महीना जुदा हो। डुकी अची भाकरो पातई। मसब काॾे वहीं? अम्मा तुझे लाइ परेशान, तुझी घरवारी हैरान आहे तोला, तुझा बच्चा परेशान, मां ॻोल्हे ॻोल्हे मोटी आहियां। ॿुधा त कहिड़े दुनिया जे कम सां आई? मसब साईं चए थो मां कीअं कलमो लिकायां? ओ वॾा भाउ मां त दुनिया जे कम सां न हुमा, मां त मदीने वियो हुमा, मां त कलमो पढ़ियो त मां ला इलाहा, तव्हां बि ज़ोर सां था पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मसब साईं कलमो पढ़दो वेंदो आहे। वॾो भाउ काफ़रा कावड़ी ईंदी वेंदी आहे, गुस्सो ईंदो आहे। सोचे थो हिनखे मां धकणा, पर सोचे जीअं धकंदो मांसि तीअं कलमे ते मज़बूत थी वेंदो। छो त ज़मान गश्तो माण्हू आहे, हुनखे ख़बर ई जीअं मारींदो मांसि तीअं कलमे ते मज़बूत थी वेंदो। छो त जेको कलमो बि पढ़दो आहे पोइ पंहिंजे मालिक सां सचो बि हूंदो आहे। क़ुरान में चए थो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। क़ुरान चए थो जेको कलमो पढ़दो आहे त पोइ ॾुख बि ईंदा अथसि, तकलीफ़ां बि ईंदियूं अथसि, पर मज़बूत रहणु उन जो कमु आहे। उन खे रहमत सां मालामाल करणु मां अलाह जो कमु आहे। वॾो भाउ ज़मान गश्तो सोचई मारींदो मां अञा कलमे ते मज़बूत थींदो। हेठि कंदो करे सोचे सोचे मथे कंदो कयईं। चई ॻाल्हि ॿुध, हाणे लालच थो ॾेसि। ओ मसब ॻाल्हि ॿुध, मां अबो मरी वियो त तूं नंढड़ो हुई, मां जवान हुयुमि। चई हा दा इहा त ॻाल्हि सही आहे। चई पोइ तोखे ख़बर नाहे फिलाणे पासे ते हिकिड़ो बाग़ आहे जंहिंमें 1000 वण थी, अबो मुंहिंजे नाले ते करे वियो आहे। मसब तोखे ख़बर नाहे, पर अॼु खां बाद उहो बाग़ 1000 वण वारो मां तोखे ॾिनो। पर इहा महिरबानी कर, इहो दीन छॾे, असांजे पुराणे दीन ते मोटी आहे। मसब साईं चए थो वॾा ॻाल्हि ॿुध, अबो मरी वियो, तूं जवान है, मां नंढड़ो हुअमि, अम्मा प्यार में मांखे पालियो पे। फिलाणे पासे ते 4 बाग आहिनि जंहिंमें 4000 वण आहिनि, अम्मा मुंहिंजे नाले ते कया आहिनि। मस वॾा भाउ तोखे ख़बर नाहे, पर ख़ुदा जो कसम आहे उहे 4 बाग अचनि 1000 वण वारा। वॾा भाउ मां तोखे ॾिना, तूं पुराणो दीन छॾे मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ। तूं 1 बाग ॾे थो, मां 4 बाग थो ॾियां। वॾो भाउ चएसि थो ॻाल्हि ॿुध, तूं एॾे वहीं, मां 300 बकरियूं वरितियूं, ढुकियूं हुयूं, यायूं आहिनि, 2 फर ॾिना अथऊं, 900 दाणा थी तुंहिंजा थी, पर इहो दीन छॾे हेॾे आ। मसब साईं चए थो वॾा ॻाल्हि ॿुध, बाग केतिरा आहिनि? चए थो घणा आहिनि। भला बगुला केतिरा, सोन केतिरो, सभु कुझु घणो आहे। भला भार घणा? चए थो 2। अध जो मां मालिक आहियां कि न? चई हा। मसब साईं चए थो ख़ुदा जो कसम आहे, मां पंहिंजो सारो जो सारो हिसो वॾा भाउ तोखे ॾिनो, तूं पुराणो दीन छॾे मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन ते आ। इहा कशमकश लॻी पई आहे। अंदरां मसब साईं जी घरवारी पंहिंजे खावंद जो, पंहिंजे मुड़ुस जो आवाज़ सुञातो आहे। डुकंदी आई,
पुछा थी करे मसब काॾे वई पुछा थी करे 7 महीना थिया अञा पुछा मस के त मसब साईं जो वॾो भाउ मसब साईं जी घरवारी खे ॿुधाए थो त हे कलमो पढ़ी मुस्लमान थियो थी। हिकु बाग ॼांसी थो 4 बाग थो ॾवई ॿकरियूं ॼांस थो त सॼी मिल्कियत थो ॾवई। अल्लाह ॼाणी थो आहे घरवारी बि काफ़िरियाणी आहे। गुस्सो आयो कावड़ाई चेती मसब हाँ शुक्र मां जी नजर कर मां जड़ी का अरब में हसीन खूबसूरत का औरत कोने का पर वो वक्त भी याद कर मुझे निकाह करण ला शादी करण ला केड़ा दुख ॾिठाई केड़ियूं तकलीफ़ा कयूं वई तरी त मां तुझे निकाह में आयम। पर हाणे ॻाल्हि ॿुध जे कलमो क़ुरान शरीदो आहियां त मां तुंहिंजी घरवारी आहियां न त अॼु खां बाद मां तुंहिंजी घरवारी न आहियां। मसब साईं फरमाए तो घरवारी ॻाल्हि ॿुध अॼु मां तोखे कलमे जी दावत ॾियां थो कलमो क़बूल कंदी आ मुस्लमान थींदी आ त मुंहिंजी घरवारी आ न त काफ़िराणी औरत खे अॼु खां बाद में घरवारी रखां त पंहिंजी जात काफ़िराणी औरत खे ठुकाइण जे लाइ बि मां तयार न आहियां। इन्ही लफ़्ज़ ते घरवारी खे कावड़ाई डुकंदे वञी मसब साईं जा 2 पुटड़ा वठी आई अॻियां बि ॾेखारे पुठी पोयों लिकाया अथई चवे मसब ॻाल्हि ॿुध जे कलमो क़ुरान छॾी दे त हे पुटड़ा थी औलाद थी न त औलाद जे मुंहं ॾेखारण खां सिकाईंदी मां। मसब साईं चए थो ॻाल्हि ॿुध इहे नंढड़ा आहिनि वॾा थींदा मां कलमे जी दात ॾींदोमान कलमो क़बूल कंदा त मुंहिंजी औलाद न त कुफ्र वारे वक़्त जी औलाद खे अॼु त ॾिसण लाइ तयार ई न आहियां। एतिरे में अम्मा जो आवाज़ आयो इते मसब साईं जी दिलि ते पाणी पियो। अम्मा हे जंहिंखे मां प्यारो हुउमि 7 महीना जुदा रहियो हुअसि अम्मा ईंदी ज़रूरु कलमो ॿुधी कलमो क़बूल कंदी न त बि ईअं चवंदी त मुंहिंजे बच्चे खे तंग छो था कयो 7 महीना जुदा रहियो आहे। हाणे अम्मा में उमेद अम्मा में आसरो अम्मा बि आई बच्चे ते नज़र पई डुकी अची भाकरो पातो अथई चुमियूं थी ॾेई चुमियूं ॾेई पुछा करे थी बच्चा मसब किथे अञा पुछा जो के त मसब साईं जो वॾो भाउ मसब साईं जी घरवारी मसब साईं जी अम्मा खे ॿुधाइनि था त हे कलमो पढ़ी मुस्लमान थियो थी। हिकु बाग ॾियोसीं था त 4 बाग थो ॾवई ॿकरियूं ॾियोसि था त मिल्कियत थो ॾे ऐं घरवारी मसब साईं जी अम्मा खे ॿुधाए थी त मूंखे हीअं लफ़्ज़ थो कढई औलाद लाइ हीअं थो चवई। अल्लाह ॼाणी थो अम्मा बि काफ़िराणी आहे अम्मा के भी बच्चे ते गुस्सो आयो आ चेती मसब हाँ शुक्र जे कलमो क़ुरान शरीफ त मिल्कियत मां सब कुछ ॾींदी मां न त ज़रो बि न ॾींदी मां। मसब साईं अखियुनि खां पाणी आरे लुड़क जारी करे चए थो अम्मा मां त तो में उमेद समझी ओ अम्मा मां त तो में आसरो समझो हो पर खुदा जो कसम मां मसब सॼी मिल्कियत खे छॾण जे लाइ तयार आहियां लेकिन कलमे क़ुरान खे छॾण लाइ तयार न आहियां। अल्लाह ॼाणींदो आहे अम्मा खे कावड़ाई अम्मा सट ॾेई मसब साईं जो पटको लाथो आहे पटको लाहे चवंदी आहे पोइ त मां पंहिंजे घर जो हे कपिड़ो बि तोखे ॾियण लाइ मां जेको कलमे क़ुरान लाइ सॼी मिल्कियत छॾे सघंदो आहे उहो मथे जो कपिड़ो बि छॾण जे लाइ तयार आहे। अम्मा खे अञा कावड़ींदी आहे अम्मा खे अञा गुस्सो ईंदो आहे सट ॾेई मसब साईं जी गोद में अंगोशे में हथ विझी चवंदी आहे पोइ त मां हे पंहिंजे घर जो कपिड़ो बि तोखे ॾियण लाइ तयार न आहियां। हेठां अम्मा छिके थी मथां मसब साईं जा हथ पिया खणनि रोई करे चए थो मां त सब कुछ छॾियो आहे ओ अम्मा खुदा रा मुंहिंजो नंगो गारो न कर अम्मा मांखे इहा गोद माफ़ कर अम्मा मांखे अंगोशो माफ़ कर। अम्मा ज़िद में आ चवंदी आहे कुछ बि थिए मां तोखे इहा गोद बि न ॾींदमि रोए थो इला करे थो पर अम्मा कोन मञींदी आहे रोई करे चए थो भेण खे भेण वञ त सयूं घर जे अंदरि डास जो पुराणो कंबल थी ओ जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे उहो गाह वारो डास जो पुराणो कंबल खणी आ त मां नंग ढके सफ़र करे मदीने वञी मोहम्मद रसूलुल्लाह जो दीदार
कया किदाल कंदा भेण डुकंदी वञी डास जो पुराणो कंबल खणी आई आ जंहिंमें उठ गाह खाईंदो आ हिन जान पंहिंजो नंगू ढकियो आ हाणे सफ़र शुरू कयो अथई पंधु बि करे थो रोए बि थो रब खां दुआ बि घुरे थो चए थो मुंहिंजा अल्लाह मदीने जो महीने जो पद हुजे हा मां मसबुर ॾींहुं राति करे ओ 15 ॾींहंनि में पूरो कयां हा ओ मुंहिंजा अल्लाह 3 महीननि जो पंधु थी जे मां पहुतुमि त पंहिंजे साईं खे पंहिंजो किसो पाण ॿुधाईंदुमि पर मुंहिंजा अल्लाह जे मां रस्ते में मरी वञा त मुंहिंजो सारो किसो मुंहिंजे मोहम्मद खे ज़रूर ॿुधाए हले बि थो रोए बि थो दुआयूं बि घुरंदो हले थो 3 महीननि खां बाद में राति जे वक़्त में मदीने में पहुतो आहे सीउ बि चवे अॼु न पवां त पोइ मां कॾहिं पवां हिन खे हेठि त कंबल ॿधल आहे कमीज़ पातल आहे मथे ते कुझु कोन्हे सीउ में ॾके थो थड़के थो अची मज नबी में अची करे वेठो आहे खजनि जी छड़नि जी छत आहे हवा बि अचे थी सीउ बि अचे थो ॾके थो थड़के थो पर नज़र काॾे आहे नज़र मुंहिंजे मोहम्मद रसूलुल्लाह साईं जे दरवाज़े में आहे वेठो आहे तके थो वेठो अधु राति साईं जनता जो निमाज़ जे लाइ ॿाहिरि निकिता नज़र कनि त को नौजवान मस्जिद नबी में वेठो आहे जेको सीउ में ॾके थो थड़के थो साईं जो फरमान तो नौजवान ओ सीउ में थड़कण वारा केरा मसब साईं रोई करे चए थो अना मसब बिन उमैर ने गुलाम कया रसूल अल्लाह ओ मुंहिंजा साईं मां तुंहिंजो गुलाम मसब बिन उमैर आयो आहियां साईं जन फरमान था हे छा ॿुधो थी मुंहिंजा साईं दास जो पुराणो कंबल आहे जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे ओ मसब तूं त मीर वक़्त ते वेस मटींदे तू तो बागन जो मालिक है तू तो मीलन तू ज़मीन जो मालिक है बुधा तस्लीम काडे मिलकत कई सारो किस्सो जो मुझे सुने साईं के बुधाईंदो आ मुझे सुने साईं का आंखन मालो का मुबारक ही डाल फरमातो मसब घबराना परेशान न थी क़यामत दी गुण तो जो कम्मा मालिक को हर शे वठी ॼण मां मोहम्मद करीम जो कम्मा किताब लिखन था वो सहाबी मुझे सुने साईं जी दरबार में 7 साल रातन जा रहियो पर बी ताकत न थी जो ॿिया कपड़ा वठी सके सागे पुराणे दास जे कंबल ऐं सागी कमीस में 7 साल गुज़ारिया अथई 7 साल खां बाद में ओद जो मैदान थियो शाम जो वक़्त आ मुझे सुणे साईं बाबा शहीद थिया हन अबू हुरैरा साईं जी रिवायत आ 70 साहबा जा लाश पया हन अबू हुरैरा फरमाए तो मां ॾिठो त भाउ जे लाश ते भाउ रोई रहियो आहे अबे जे लाश ते पुट रोई रहियो आहे पुट जे लाश ते अबो रोई रहियो आहे मां अखियुनि सां ॾिठो त नी मसबिनो मेरे यतीम जे लाश ते मुंहिंजो मोहम्मद रसूलुल्लाह रोई रहियो आहे साईं जन मथां वेठा रोइनि था उन कंबल खे हथ विझी करे फरमाइनि था ओ मसबिनो मेरा तो कलमे क़ुरान जे करे सॼी मिल्कियत छॾई 7 साल मां वटि रही ॿिया कपिड़ा बि वठी न सघी अॼु मां मोहम्मद कफन जे लाइ ॿियो बि कपिड़ो कोन्हे सागे दास जे पुराणे कंबल में कफन ॾियां थो ओ मसब क़यामत ॾींहुं इहो कंबल मूंखे ॾिजां मां खणी पंहिंजे अल्लाह खे ॾेखारींदुमि उते अर्ज़ु कंदुमि त हे मसब बिन मेरा जे कलमे क़ुरान जे करे ॿियो त थियो पर कफन में बि कंबल आयो अथसि पोइ जन्नत में गुण तुंहिंजो कमु आहे मालिक खां हर शइ वठी ॾियण मां मोहम्मद करीम जो कमु आहे